ख़ुशी जो मौक़ो थींदो आहे या फतह याबी मिलंदी आहे त उन ते असांजे सिंधी समाज जी इहा पुराणी रस्म आहे ख़ुशीअ में जमा लुगाईंदा आहिनि। इस्लाम माण्हुनि जे क़ौमुनि ऐं क़बीलनि जे सकाफ़ती शयुनि खां मना न कई आहे। हा, उहा शइ जेका क़ुर ऐं हदीस सां टकराव में हुजे उन खां मना आहे, पर जेकी क़ौमुनि जूं रीतूं ऐं रस्मूं अहिड़ियूं जेकी क़ुर ऐं हदीस जे मनाफ़ी न आहिनि उन में को हर्ज कोन्हे। इहो जमा लुगाईंदा आहिनि, पोइ घोंटनि में चढ़ंदो आहे या साईं मुंहिंजा कंहिंजी शादी थींदी आहे। मुंहिंजी दिलि चाहियो त इन सिंध जी सकाफ़त खे छो न मज़हबी रंग में आणिजे, महबूबनि जी मोहबत जो इज़हार कजे, मदीने वारे साईं जे इश्क जो इज़हार कजे। हुन जे लाइ इहो मूं लिखियो आहे। मतां कंहिंखे ज़हन में जे यार फ़क़ीर वारी जमाले ते शुरू थी आहे। असां सिंधी आहियूं। कुतुब आलम हज़रत पीर मिठासी रहमतुल्लाह अलैह सिंध में आया। 40 साल जॾहिं साईंजन खे हिते पूरा थिया त अजरक घुरायूं, पाण अजरक वठी अचो, अजरक पाण पातऊं ऐं फरमायूं त असां सिंधी आहियूं। अजरक सिंध जी सकाफ़त हुई, सिंध जी सूखड़ी आहे। त कुतुब आलम हज़रत पीर मिठासी रहमतुल्लाह अलैह पाण पंजाब जा हुया, सिंध में रहाइश जे करे सिंध जी सकाफ़त खे पाण अपनायूं, अजरक घुराए पातऊं ऐं फरमायूं त असां सिंधी आहियूं। जेकॾहिं जमाले ते कंहिंखे एतिराज़ हुजे त पंहिंजो ज़हन साफ़ करे छॾे। तव्हां वेहो थोरो 2 मिंट वेहो। मूं हींअर नई शाइरी बि कई आहे। ॿ किताब आहिनि, हिकिड़ो मदनी आवाज़ आहे। इहो सॼो जेके बि शेर आहिनि इहे मदीने शरीफ़ में ई लिखिया आहिनि। उन खां पोइ अॼु किताबु आयो आहे, इन जो नालो आहे ज़र्ब इश्क। इहो मुंहिंजी तक़रीबन 15 या 20 ॾींहंनि जी शाइरी आहे। पंहिंजे जेके अशगाल आहिनि, अज़कार आहिनि, उन्हनि खां फरागत में इहा लिखी आहे शाइरी। तव्हांजे लाइ इहा सूखड़ी आहे। ऐं हिन में हिकिड़ी ख़ुशूसियत इहा आहे जो हिकिड़ी मुनाजात मूं लिखी आहे ऐं उन मुनाजात जॾहिं मूं लिखी पे मां बतौर तहदीस नेमत अम्मा बि नेमत रबिक फहदिस अलाह जे नेमतुनि जो ज़िक्र कयो। उहा मुनाजात लिखंदे मुंहिंजी दिलि में आवाज़ थियो। मूं ॿुधो जेको बि मुश्किल ज़दो माण्हू इहा मुनाजात पढ़ंदो अलाह इहा मुनाजात हिन किताब जे शुरूआत में लिखियल आहे। मुंहिंजी दिलि चवे थी त मां उहा तव्हांखे पढ़ी ॿुधायां। तव्हां जेकॾहिं चओ त मां सॼी पढ़ां या कुझु शेर पढ़ां। सॼी पढ़ो। सुभान अल्लाह। फज़ल करम कर कादिर कुल ते दर्द दिल न जालाही आजिज़ अबरा सदन संभालन बेड़ा पार पुजाई। तू ही खालिक तू ही राज़िक तू ही मालिक मौला तू ही हौल ही जालाही सांग करे दी सौला। अहद समद अल्लाह तू आई वाली तू ही वाहिद तुझी ज़ात सिफ़ात निराली हर शइ ते तू शाहिद। तुझी आऊं पनाह पिना थो तुझो आया तालिब बख्श भजूं मेर मेरायूं तोॾे आया ताइब। आऊं ज़ईफ़ फ़क़ीर निमाणो तू ही ताक़त वारो ॾाढा तुंहिंजो ॾढो मूंखे तूं वाली मां वीचारो।
मूंखे आहे नफ़्स निहोड़ियो गार गुनाहन आहियां हा पर तुंहिंजे रहम करम मां कीअं उमेदूं लायां मालिक तुंहिंजे मेहर करी तां मन जालन मुझारा तूं ई धोई धणी सगोरा कल्ब जनी जा कारा तोड़े नज़र अची न अखियुनि खे ओॾो अखियुनि खां आई को बि नज़र न ईंदो आ जॾहिं नज़र तूं ईंदो आहीं जेरन खे तूं मौत मिलाई मुर्दा जीअ जियारी कौल कयई क़ुरान अंदर जे पाण तो परवर पारी बिना थंबे ऐं थूणीअ जे तो उभके आए पियारियो समय सितारनि सां तो उनखे समय सितारनि सां तो उनखे आहे सिंगारियो चांड्रो कीअ जूं 14 रातियूं रब करी थो रोशन गिल हिकमत में गुल ऐं बूटा रंग वठन था रोगन मोहताजन ऐं मिसकीनन जो तूं ई वसीलो वाहर दर्द मंदन जा दर्द तूं लाई अड़ियन जी तूं आधर कोन करी मायूस कहीं के जो बि सॾे ऐं सारे जीव चवी जब्बार तई के फिरतऊं जो बि पुकारे हीर हवाऊं थधिड़ियूं छाऊं बूटा केर जमाए तोरी कारन ककरन माही मीहड़ा केर वसाए लहरुन मंझ नियाण निराला छर छर में ही छोली सात सुबह में पखी पुकारन पन पन मंझ पिरोली पाख बसंती रिमझिम जूं ही सरसर तेज हवाऊं कसम खुदा जो पढ़न पिरत मां मौला तुंहिंजूं मदाऊं सुभान अल्लाह हाय हाय तुंहिंजे भाल भलाई सां ही भेज बिने जूं रातियूं आगम ओथर सिज सुहाओ झुड़ मां पाए झाकियूं कॾहिं सवाया सीअ करी तो पोह पवे थो पारो कॾहिं ताबश ताबुत खेरो गर्मियुनि मंझि गुज़ारो रीअ बुकीअ जे बाज बाजारा मजबूरनि मिलाई कुंड कोरियड़ो रोज़ीअ खे तूं परड़ा माण्हू महिनत करे कमाईंदो आहे रोज़ी मिलंदी आहे पर रीअ बुकीअ जे बाज सिंधी में हिकिड़ो इस्तलाह हुआ रीअ बुकी जे बाज थियण यानी बिना महिनत जे बिना कमाई जे कंहिंखे रोज़ी जे कोरियड़ो पंहिंजे तानी ठाहे कुंडड़ी में वेही रहंदो आहे पोइ रोज़ी खे अलाह ताला पर ॾींदो आहे उहा रोज़ी कुंडा में ईअं अचे हुनजे केॾी महिल मख फासंदी केॾी महिल मच्छर फासंदो या हुनजी रोज़ी हूंदी सुभान अल्लाह अर्ज़ कयो रीअ बुकीअ जे बाज बाजारा मजबूरनि मिलाई कुंड कोरियड़ो रोज़ीअ खे तूं परड़ा ॾेई पहुचाई मीहोगीअ जी मौसम कॾहिं बिल्कुलु बात बारी पन पन में पड़लाव पवन था टके हर काटारी कार ककोरी रात रमाए रोज रोशन रोज बनाई सिज सजाए जग जरकाए बिगड़ियल कम बनाई मोतियुनि जहिड़ा माक फुड़ाई गुलड़न ते गुलज़ारी रंग बिरंगी सोहणन सुरन फूलन जी फुलवारी हाय
बाकी जी मखे गुलन फुलन तां चोॾिस चूसे रस मिठड़ी मिठड़ी माखी उन मां वाली तुंहिंजे वस बेड़ी तुंहिंजे तो तरे थी वीरुन मंझ मुहाणो तूफ़ाननि में तोखे सॾे थो बेवार बेगाणो नाव नदीअ मां केरु करे थो कादिर तोड़ किनारे पखी हवाउनि मंझि हलनि था साईं तुंहिंजे सहारे सुभान अल्लाह हज़रत नूह नबीअ जी बेड़ी तोई पार पुॼाई साथ सलामत जूदीअ ते जा लहरुनि लुड़ंदी आई सुभान अल्लाह जेको निमरूद निभागे पाए बड़ भड़कायो पंहिंजे ख़ासि खलील मथां आड़ो तो ई बुझायो सुभान अल्लाह कुर्बान या रसूल अल्लाह हिकु आहीं तूं हिकु ई रहंदे तुंहिंजी हिकु हिकाई मूड़ो आहे मुशरिक मांदो बापूअ मंझि बियाई मौला कर तूं मदद असांजी हाल असांजा हीणा भरियूं भरे ॾे भाल भलायूं झोल असांजा झीणा आमीन आमीन पंहिंजे पाक नबीअ जी ॾे तूं हरदम हुब हक़ीक़ी इश्क सलामत सिक सदाई तलब हुजे तहक़ीक़ी तूं ई नवाज़ी नेको कारण चङड़नि साण चङायूं बदकारनि बेकारनि ते पिण तुंहिंजूं भाल भलायूं जेको दर दर धिकड़ा खाई मायूसियुनि मुंझायो तो न तई के खालिक खाली वापसि आहे वरायो अल्लाह दुखड़ा लाहे दर्द हटाए पीड़ियल खे पिरभाए कादिर तोरीअ खे रुबियो आ रोंदन खे रिझाए सूरन में तूं सब सां साणी बाज करी बाजारा तूं न संभाली केंदर वींदा बेवारिस बेचारा मालिक पंहिंजी मेहर करे कामन जा लाए मुजारा मुंह मुरकाए मर्ज़ मिटाए नूरी खोल निज़ारा सुभान अल्लाह बेहन जो दातार तूं आहीं आऊं डट डुहारी दिल तां दर्द दुनिया जा लाए मशर कज मुचारी मेड़ तोड़े अस्माउल हुस्ना 99 तो नाला उम्मत अरबीअ जाम मिठे जी बख्शी बारी ताला सुभान अल्लाह आमीन लाहे बीमारियूं बेचारन जूं काटी कर्ज कशाला झोल भरे दे झांगियड़न के पांद जनी जा पाला आमीन सुभान अल्लाह जा तांजला तो कोए ऐं रोज़ानो हिकिड़ो भेरो पढ़ो जेके कर्ज आहे जेके दर्द आहे जेके परेशानी आहे मुझे मालिक साईं जी वहदानियत ऐं वाखाण आहे अल्लाह जी सिफ़त ऐं सना आहे कि तव्हां जे मक़सद जे लाइ पढ़ंदो अल्लाह सुभान अल्लाह आमीन अल्लाह आमीन हाय हाय सदके सदके